जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं गड़ीखेरो लग सीरवाह जे ॻोठ में, जिते जेको आहे ही जेकी तव्हां मंज़र ॾिसो पिया, इहे मंज़र के फ़लस्तीन या कश्मीर जा न आहिनि, पर ही असांजे ई हिन मुल्क जे हिन सभा जी सिंध जे मिसकिन माण्हुनि जा अजा आहिनि, जंहिंखे बिना कंहिं नोटिस जे, बिना कंहिं इतलाह जे इंक्रोचमेंट जे नाले ते मुस्मार कयो वियो आहे ऐं उन्हनि खे खंडर बणायो वियो आहे। अचो त हिन ॻोठ जे रहवासियुनि जा दर्द संदन ज़ुबानी ॿुधूं त हू इन बारे में छा था चवनि। 15 तारीख़ ते 14 खां 15 तारीख़ ते असांजे सॼे ॻोठ जी जेका आहे हिननि बग़ैर नोटिस जे जेको आहे 15 खां 20 फुट ताईं जेको आहे ग़रीबनि जा जेके बि उजा हुया सभई टोटल ड्राहे तक़रीबन 80 खां 90 घर जेको असांजो आहे उहो हिननि ड्राहे पट कयो। हाणे पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, असां पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं। जनाब आसिफ अली ज़रदारी साहब खां, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खां ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां असां गुज़ारिश रखूं था, दरख़्वास्त रखूं था त असांजे ग़रीब मिसकिन माण्हुनि जी वाहर कई वञे, इन्हनि खे मुतबादिल जॻह ॾिनी वञे जिथे घटि में घटि ॿियो न त हिकिड़ो पंहिंजो नंढड़ो कमिरो ठाहे पंहिंजे ॿारड़नि सां वेहनि ऐं जेको नुक़सानु थियो आहे उनजो अज़ालो कयो वञे। इहा हिकिड़ी असां गुज़ारिश रखूं था। सुप्रीम कोर्ट जो हुकुम हुयो, सुप्रीम कोर्ट जो हुकुम असांजी अखियुनि ते, पर तमामु घणो नुक़सानु थियो आहे। हिन वक़्तु बि जेके मज़ूरी कंदड़ माण्हू हुयो ऐं मज़ूरी कंदड़ जेके असांजा ॻोठ जा माण्हू हुया, हिन वक़्तु बि उहे जेके आहिनि पंहिंजी रोज़ी जे लाइ तंग आहिनि, त उन्हनि जे लाइ हिन वक़्तु घर ठहिराइणु तमामु वॾो मसइलो आहे, तमामु ॾुखियो कमु आहे। उन्हनि हिकिड़े 250, 300, 500 जी मज़ूरी ते हाणे उन जे लाइ घर ठहिराइणु इंतिहाई ॾुखियो कमु आहे। असां वरी बि हुकूमत खे, सिंध हुकूमत खे, पाकिस्तान जी हुकूमत खे, इमरान ख़ान खे इहो चऊं था त ग़रीबनि जा जेके उजा ड्राया विया आहिनि इनखे मुतबादिल जॻह ॾिनी वञे ऐं इन जो मुआवज़ो ॾिनो वञे। अब हेड़े जो बेवाह असांखे के ॾिनी त कुझु कोन, असां सां ज़ुल्म न करे हा न, असां सां नाहक न करे हा। हिकु रना ज़ाला बेवाहियूं ग़रीब काॾे वञूं, हिकिड़ो ॼणो कमाइण वारो त काॾे वञे, बचा पाले जा जायूं ठाराए, हेड़ा ज़ुल्म छो पिए कये। असांखे चए हा तूं निकिरी वञ त असां निकिरी वञूं, ज़ुल्म न करे हा, अहिड़ो बेवाह न करे हा असांखे। असांजा पाणी जा ढुक जदीद बंदि कयो, उहो बि न छॾी, नलका टुकर करे छॾी, लेट्रिनियूं टुकर करे छॾी। ज़ालिम न थी, एॾो ज़ालिम न थी, रब खे ॻाल्हि न वणंदई। असांजा हे नाक घर ड्रथा विया आहिनि। असां ग़रीब मज़लूम माण्हू, पुरियत कंदड़ माण्हू, असां हिकिड़े शाख ते रिहाइश पज़ीर हुयासीं। इहो अॻु में इतलाह करण आहे मोबाइल शाख ते तव्हां घर न ठाहियो, त असां न ठाहियूं आहे 50 साल। हता की मीरपुरनि जी मियाणी आहे, कोई शाख वाख न आहे। शाख जो हदूं तौरु 200 फुट अञा अॻिते आहे, उते करे खोटाए करे उते रस्तो ठाहिनि। रस्तो बि परियां आहे, असांजे महले जो रस्तो आहे ऐं इन ते असांजे घरनि खे ड्राहे करे वॾो ज़ुल्म कयो आहे। असां हुकूमत खां नाहल जेको इमरान ख़ान आहे इन वरी नाहली कई आहे, ग़रीबनि सां एॾो ज़ुल्म कयो आहे, 200 घर ड्राथा विया आहिनि। असां हुकूमत खां अपील कयूं था त असांजो तदारक कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजी सही सीरा वॾी नाजाइज़ी थी आहे, बेगुनाह हिकिड़े हिसाब सां असांजे सीरा जा बेगुनाह घर ड्राया विया आहिनि। ॾिनऊं त न रहंदो, खसियूं एल बेतनि जा एविलूं ड्रायूं, एल बेतनि खे हिकिड़े बेपर्दो कंहिं बणायो, जज़ीज़नि वारो दौरु अची वियो हिते, जज़ीज़नि वारो दौरु अची वियो। जज़ीज़ हिकिड़े हिसाब सां क़यामत जहिड़े हिसाब किताब थींदो, जज़ीज़नि वारो दौरु अची वियो, जेके एल बेत बेपर्दो कयूं भेण, हे उहो दौरु अची वियो आहे। ग़रीबनि खे 30 जेतिरा पैसा न जो जॻह ठाराए सघनि, हिन टाइम मज़दूरी करे पंहिंजो पेट्रोल पंहिंजा ॿचिड़ा पालींदा आहिनि, हिन टाइम उहा बि ताक़त न आहे जेके असां पंहिंजा ॿचिड़ा पालनि। हाणे परेशान हैरान त किथे रहूं असां, किथे के जेको मसवाड़ ते वेठूं, मसवाड़ जेतिरा बि पैसा असां न आहे। एल बेत मलाई परेशान अञा थी, हिकिड़े हिसाब 2-2, 3-3 हुनजी हवेली ॾियूं, एल बेतनि जा पाक बेपर्दो। जी नाज़रीन, ही हुया गड़ीखेरो लग ॻोठ ज़ुल्फ़कार बबर जे जेको रहवासियुनि जा वीचार, जेके हुननि ख़्यालु वंडिया। हुननि जो चवणु आहे त राति विच में असांजे घरनि खे चोरनि जी मसमार कयो वियो, बग़ैर कंहिं नोटिस, बग़ैर कंहिं इतलाह जे, ऐं इंतिहाई जेको आहे ॾुखाईंदड़ अमल आहे त असांखे बेघर कयो आहे। असांजा ॿार बच्चा खुलियल आसमान हेठां बेयार और मददगार वेठा आहिनि ऐं संदन वाहर करण लाइ कोई बि जेको आहे कोन आयो आहे। कैमरामैन गुलाबलो सां गॾु अमर सिंधी, जेकब न्यूज़, गड़ीखेरो।